HRJD न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट सां ख़बरनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। रुख़ कयूं था काज़ीअमन जो, जिते 15,000 खां वधीक आबादी रखंदड़ काज़ीअमन जे शहर बचलपुर में पाणी में सैंखियो ज़ाहिर थियो आहे, जंहिंजे करे हेपेटाइटिस A, B, C ऐं कैंसर जी वबा आम थी वई ऐं केतिराई शहरी इन वबा जे करे मौत जे मुंहं में हलिया विया। इलाइक़े वासियुनि जो सख़्तु एहतजाज। वधीक तफ़सील लाइ असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे HRJD न्यूज़ जो स्पेशल रिपोर्टर यूसुफ रिंद। जी यूसुफ रिंद, छा सूरत हाल आहे? स्कूल बचलपुर में बीठल आहियूं। अफ़सोस सां चवणो थो पए त बचलपुर ऐं आसपास जे पाणी में सिंकियो ज़ाहिर थियो आहे, जंहिंखां पोइ हितां जे माण्हुनि जी ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। ऐं जॾहिं त हिन स्कूल में तक़रीबन 350 खां वधीक शागिर्द ज़ेर तालीम आहिनि, पर अफ़सोस सां चवणो थो पए त RO प्लांट न आहे, न फिल्टर प्लांट लॻायो वियो आहे हुकूमत तरफ़ां, जंहिंजे करे हिते पाणी में सिंकियो ज़ाहिर थियो आहे। इन सिलसिले में वधीक तफ़सील लाइ असां सां गॾु काज़ीअमन मां मौजूदु आहे HRJD न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला रिंद। अब्दुल्ला रिंद जी, छा सूरत हाल आहे? काज़ीअमन भर पासे इलाइक़े बचलपुर स्टॉप ते पाणी में सिंको ज़हर ज़ाहिर थियो आहे ऐं उन जे पीअण सां इंतिहाई बीमारियूं पैदा थियूं आहिनि। साई हेपेटाइटिस C, B मुयसरु थी आहे। जी हिन अचो हिन माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करायूं था। असांजो मेन जेको इशू असांजो आहे सो आहे पाणीअ जो। पाणी हिते जो तमामु ख़राबु आहे। हितां गवर्नमेंट तरफ़ां जूं टीमूं आयूं जिन हुनजी चकास करे असांखे इहो ॿुधायो त भई पाणी पीअण जे लाइक़ु न आहे, ॿारनि खे पाणी न पीआरियो। इन जे करे असांखे मेन इशू जेको आहे सो आहे पाणी जो। असांखे पाणीअ जो जे लाइ असांखे RO प्लांट जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं अटेंडेंस जेका आहे सो बि तक़रीबन 300 जे क़रीब असां वटि अटेंडेंस बि आहे, जंहिंमें असां वटि शागिर्द बि आहिनि, शागिर्द बि आहिनि। बहरहाल मेन इशू पाणी जो आहे। इन जे करे असांजे लोकल माण्हू जेके हिते आहिनि ऐं पाणीअ जे न हुअण जे करे बीमार रहिया आहिनि ऐं काफ़ी डेथ बि करे विया आहिनि। ऐं असांखे बसि इन शइ जी सख़्तु ज़रूरत आहे। जेकॾहिं इहो असांजो मसइलो स्कूल जो हल थी वञे त हिते ॿारनि जी ज़िंदगी जेका आहे सा उहा बची सघे थी ऐं ॿारनि जा मसइला हल थी वेंदा। स्कूल में पाणी में सैंखियो ज़ाहिर आहे। तक़रीबन 350 ॿार असांजे हाई स्कूल में आहिनि ऐं उन खां अलावा प्राइमरी आहे, उन में तक़रीबन 400 ॿार आहिनि। ऐं लेडीज़ सेक्शन में गर्ल्स स्कूल आहे, उन में 250-300 छोकिरियूं आहिनि। हिते हर घर मां 2 भाती 3 भाती माना वीचारा फोत थी चुका आहिनि ऐं माण्हू सख़्तु परेशान आहिनि। ऐं हिन वक़्तु जेके बि माण्हू आहिनि से हेपेटाइटिस जा मरीज़ आहिनि, वीचारा जेके आहिनि से पंहिंजे ज़ेरे इलाज आहिनि। गवर्नमेंट खे घुरिजे त असां जूं प्लस असांजे ॿारनि जूं ज़िंदगियूं बचाइनि। नाज़रीन, हिकु अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त तालुक़े काज़ीअमन जे शहर बचलपुर में पाणी में सैंखियो ज़ाहिर थियो आहे, जंहिंजे करे केतिराई शहरी हेपेटाइटिस C कारी साई में मुब्तला थी मौत जे मुंहं में हलिया विया। इन सिलसिले में इलाइक़े वासियुनि जो सख़्तु एहतजाज। अली जाफ़री सोलंकी, HRJD न्यूज़, हैदराबाद।